अल्लाह ताला पंहिंजी बरकत नाज़िल फरमाईंदो आहे, तंगी ऐं तंग दस्ती खत्म कंदो आहे। उन घर में मेठ ऐं मोहब्बत नाज़िल थींदी आहे। मुझे मुर्शिदन करीमन वटि हिकिड़े ॾींहुं मां वेठो त हिकिड़ो माण्हू वठी आया, चयो हिन में जिन आहे, तव्हां हिनखे दम कयो, पीणो रखो। पोइ मुंहिंजे साम्हूं जी ॻाल्हि आहे, उहो माण्हू वेठो, हज़रत साईं जन उन ॾे मुर्की ॾिठो, पोइ हुनखे फरमायो त तूं केरु आहीं? उन नालो वरितो कि मां फलाणो जिन आहियां। भाई हिन में छो आयो आहीं? चइजे निमाज़ नथो पढ़े, इन जे करे मूंखे हिन जे वजूद में मज़ो थो अचे। पोइ हज़रत साईं जन उन खां पुछा कयो, भला तव्हां रहंदा किथे आहियो जिन? चइजी तव्हां जेके घर आहिनि न, उन्हनि घरनि में असां बि रहंदा आहियूं। हर घर में असां जिन्हनि जो बि ठिकाणो हूंदो आहे। हज़रत साईं जन पुछो त तव्हां खाईंदा किथां आहियो? चइजी जेॾी महिल मायूं पाण में झेड़ो कंदियूं आहिनि, असां ओॾी महिल अटो ॻुहियो गोश्त खणी वठंदा आहियूं। हज़रत साईं जन फरमायो, भला तव्हांखे कहिड़ी शइ भॼाईंदी आहे? चइजी जंहिं घर में अल्लाह जो नालो वठिबो आहे न, असांखे ईअं महसूस थींदो आहे ॼण उन में बाहि ॿरी वञे, असांखे मच लॻंदो आहे, असां भॼी वेंदा आहियूं, उते असांखे करार न ईंदो। ऐं जंहिं घर में नापाकाई घणी हूंदी आहे, गंदगी गिलाज़त हूंदी आहे, असां उते रहंदा आहियूं। जिते अल्लाह जो नालो न वठिजे, जिते नबी ते सलात न पढ़जे, जिते क़ुरान जी तिलावत न थिए, इहो घर असांजो ठिकाणो हूंदो। मुंहिंजा दोस्तो, त पंहिंजे घरनि खे अगर शैतान जे फ़रेबन खां बचाइण चाहियो था त हेड़ियूं महफ़िलूं कॾहिं कॾहिं पंहिंजे घरनि में मीलाद जी महफ़िल कंदा कयो। ज़रूरी न आहे त को आलिम घुराए को जलसो कयो, पाण में गॾिजी वेही को नातखान घुरायो, को महबूब जी नात थिए, सलात सलाम थिए, तव्हांजो घर पूरो साल उन ते ख़ुदा जी रहमत वसे। ॿियो कुझु न आहे त निमाज़ घर में ज़रूर। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त अस्सलातु नूरुन, निमाज़ नूर आहे। ॻाल्हायो, निमाज़ छा आहे? निमाज़ नूर आहे। फनव्विरू बिहा बुयूतकुम, पोइ पंहिंजे घरनि खे अगरि नूरानी बनाइण चाहियो था त निमाज़ पढ़ो। जन मदीनो शरीफ ॾिठो आहे, साईं जन जो जेको गुंबद खदरा हुजरो पाक आहे, इहो ई साईं जन जी राह जो घर हो। जितों रियाजुल जन्न है न, इतों विच में तव्हां ॾिसो त दरवाज़े जो निशान ठहियल आहे। इहो ई दरवाज़ो हो जितों साईं जन निकिरी अचे निमाज़ पढ़ाईंदा। ये विच में सिर्फ दरवाज़ो हो, हे साईं जो घर आहे ऐं हेॾो मस्जिद शरीफ आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़े ॾियारे तकरीर फरमाई त फर्ज़ जी निमाज़, फर्ज़ निमाज़ मस्जिद में पढ़ो, सुन्नतूं घरनि में पढ़ंदा कयो। छा कयो? नफ़िल ऐं सुन्नत घर में। हिकिड़े असहाबी चयो, या रसूल अल्लाह, मस्जिद खे छॾे असां घर में निमाज़ पढ़ूं? हबीबन करीमन फरमाया त मुंहिंजी ज़िंदगी तव्हांखे सुठी नथी लॻे? मुंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो नमूनो तव्हांखे भलो नमूनो नथो लॻे? तव्हां ॾिसो सॼे मदीने में कंहिंजो बि घर मस्जिद खे एतिरो वेझो न आहे जेतिरो मुंहिंजो घर मस्जिद खे वेझो। दर ई मस्जिद में थो खुले, मुंहिंजो घर मस्जिद नबवी खे एतिरो वेझो आहे, पर इन जे बावजूद मां फर्ज़ निमाज़ मस्जिद में पढ़ाईंदो आहियां, सुन्नतूं ऐं नफ़िल पंहिंजे घर में वञी पढ़ंदो आहियां। मां मोहम्मद तव्हांखे ज़िंदगी गुज़ारे ॾेखारियां थो त तव्हांजे लाइ भलाई इन रस्ते में आहे जेको तरीक़ो मूं तव्हांखे सेखारे।
सुन्नतूं पढ़ो घर में पढ़ंदा कयो, नफिल पढ़ो घर में पढ़ंदा कयो, त तव्हांजे घर मां नहूसत निकिरंदी, शैतान भॼंदा, घर में ख़ैर नाज़ुल थींदो, बरकत नाज़ुल थींदी, पाण में मुहबत पैदा थींदी, उल्फत पैदा थींदी। इहा तव्हांजे लाइ घरनि जे लाइ रहमत जी अलामत आहे, जंहिं घर में अलाह जो ज़िक्र थिए। समझो था? त पंहिंजे घर जे अंदर अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कयो ऐं क़ुरान जी तिलावत कयो। क़ुरान जंहिं घर में पढ़जे थो न, उन घर में अल्लाह जे रहमत जा फरिश्ता नाज़ुल थींदा आहिनि। सही मुस्लिम में हदीस आहे, हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो असहाबी सगोरो हो। वो असहाबी हुजूर जन वटि सुबुह जे वक़्त में आयो। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अॼु राति हिकिड़ो अजीब मंज़र मूं ॾिठो आहे। मुंहिंजा महबूब, मां तव्हां खां पुछण आयो आहियां त इहो छा मूं ॾिठो? साईं जन फरमाए, छा ॾिठी? या रसूल अल्लाह, मूं पंहिंजे घर में निमाज़ पे पढ़ी, पर निमाज़ में तिलावत वॾे सॾ पई, वॾे आवाज़ सां क़ुरान पढ़ां पियो। जीअं मूं क़ुरान पढ़ियो त ईअं महसूस थियो ॼणो आसमान जा सितारा लही आया आहिनि मुंहिंजे घर जे मथां। मुंहिंजो घर सॼो रोशन थी वियो, चमक दमक थी वई। पोइ मुंहिंजो पासे में घोड़ो ॿधल हो ऐं मुंहिंजो नंढड़ो पुटु यहया नालो अथसि, उहो यहया पासे में सुतल हो। घोड़ो बुल ॾियणु शुरू कयूं, रोशनियूं जो ॾिठई न त घोड़े बुल ॾियणु शुरू कया। मूंखे डपु थियो त मथां मुंहिंजे बचिड़े यहया खे लताड़े न विझे। मूं क़ुरान पढ़णु बंदि कयो त घोड़े बुल ॾियणु बंदि कयो। वरी क़ुरान पढ़णु शुरू कयुमि त वरी घोड़े बुल ॾियणु शुरू कया। वरी मूंखे बचिड़े जो डपु थियो, वरी मूं तिलावत पढ़णु बसि कई त घोड़ो बसि थी वियो। पोइ जिन महिल सलाम वराए हीअं जो ॾिसां त मुंहिंजो सॼो घर नूर ई नूर, जीअं सितारा लही अचनि ईअं मुंहिंजो घर चिमके पियो। हबीबन करीमन फरमायो त ए मुंहिंजा प्यारा असहाबी, इहा ई त सकीना हुई, इहे ई नूरी मलाइक हुया। जेकॾहिं तूं तिलावत बंदि न करी हां, क़ुरान पढ़ंदो रही हां, सुबुह थी वञे हां त इहे मलाइक बीठा हुजनि हां। सॼे मदीने जा मर्द औरतूं नंढा वॾा पंहिंजे अखियुनि सां मलाइकनि खे ॾिसनि। जॾहिं जंहिं घर में क़ुरान पढ़बो आहे, इहे मलाइक सकीना आहिनि जेके नाज़ुल थींदा आहिनि उन घर जे मथां अल्लाह जा मलाइक पर पर में मिलाए बि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। पुट सम्झो था त पंहिंजे घरनि में क़ुरान पढ़ो, पंहिंजे घरनि में मदीने वारे साईं ते सलात पढ़ो, दुरूद पढ़ो, पंहिंजे घरनि में निमाज़ पढ़ो। ऐं भलो घर मुसलमाननि जो ख़बर अथव कहिड़ो आहे? भले में भलो घर मुसलमाननि जे घरनि में, भले में भलो घर। मदीने वारे साईं फरमायो त जंहिं घर में यतीम जी परवरिश थिए, यतीम जे मथड़े ते हथ फेरिया वञनि। यतीम छा खे सरबो आहे? पुट हुजे बालग थियण ताईं, पुट पीउ मरी वञेसि, नंढड़ो ॿारड़ो आहे, पीउ गुज़ारे वियो, बालग थियण ताईं उहो पुट यतीम आहे। ऐं न्याणी जो पीउ मरी वञे त उन जे शादी थियण ताईं, भली बालग थी वञे पर इहा अञा बि यतीम सॾबी। जेसीं ताईं उनजी शादी नथी थिए तेसि ताईं इहा न्याणी यतीम आहे। शादी थियण ताईं इहा न्याणी यतीम आहे। साईं फरमाइनि था, खैर बैतिन फी बुयूतिल मुस्लिमीन, मुसलमाननि जे घरनि में भलो घर उहो आहे जंहिंमें यतीम जी परवरिश कई वञे, यतीम जे मथड़े ते हथ फेरिया वञनि, यतीम खे सुठड़ो खाधो खारायो वञे, यतीम जी परवरिश ऐं पालना कई वञे। इहो भले में भलो घर।
ऐं बुरे में बुरो घर मुसलमाननि जे घरनि में बुरे में बुरो घर उहो आहे जंहिंमें यतीम सां बुरो सलूक कयो वञे। ऐं हबीबन करीमन फरमायो त तव्हांजे घरनि में तव्हांखे ॿुधायां त अल्लाह खे प्यारो घर कहिड़ो आहे। ही हुई भले घर जी ॻाल्हि। अल्लाह खे प्यारो घर कहिड़ो आहे तव्हांजे घरनि में? इन्नल्लाह युहिब्बुल बैतुल खदब। अल्लाह खे उहो घर तमाम प्यारो लॻंदो आहे जे घर में सावक हुजे, साओ वण बीठल हुजे, वण पोखियल हुजे। इहो घर अल्लाह खे ॾाढो वणंदो आहे। मां उमेद कयां थो हिन घर वारे खे बि त हिते पोखींदो वण। समझो था? जे घर में वण पोखिजे थो न, अल्लाह जा मलाइका जेॾी महिल आसमाननि तां ॾिसनि था न, इहो घर मलाइकनि खे ॾाढो वणे थो। अल्लाह खे इहो घर ॾाढो वणे थो। हबीबन करीमन फरमायो त जेको वण पोखे उन वण जी छांव में इंसान वेहनि, बकरियूं वेहनि, जानवर वेहनि, पखीड़ा वेहनि, आखेड़ा ठाहिनि। जेसी ताईं इहो वण ज़मीन ते हूंदो तेसी ताईं उन जे पोखण वारे खे अजुर ऐं सवाब मिलंदो रहंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इहो सदको जारियो आहे। पंहिंजे ओताक में वण पोखियो, पंहिंजे घर में वण पोखियो, पंहिंजे बनी आहे न बनी उन जे किनारनि सां वण पोखियो, वाटर कोर्स आहे उन ते वण पोखियो। इहा दुनियादारी न आहे, इहो दीन आहे, मुस्तफा करीम जो फरमान आहे। साईं जन फरमायो त वण पोखिण अल्लाह जी इबादत आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको माण्हू वण पोखे थो उन वण जी छांव में को पखीअड़ो वेही आसाइश वठे थो, या गर्मी जे मंझंदि जे काढ़े जे टाइम में को इंसान को जानवर उन जे छांव में वेही पघर सुकाए थो, त उन वण पोखण वारे जे ज़िंदगी जे गुनाहनि खे रब बख़्शे माफ़ करे थो। हिकिड़ो कुराड़ो हो पोड़ो, उहो पियो वण पोखे, अंबनि जो वण। बादशाह ऐं वज़ीर घोड़े ते चढ़िया गुज़रिया। बादशाह चयो वज़ीर खे कुराड़ो ॾिस वण पियो थो पोखे। वज़ीर चयोसीं कुराड़ो लालची आहे, हाणे मरण कंदी ते आयो आहे, चिराड़ी आहे, हाणे हींअर अंब जो वण पोखींदो, इहो कॾहिं वॾो थींदो, कॾहिं मेवा झलींदो, हे खाईंदे लालची कुराड़ो। बादशाह जो त हलो भला इन सां हली कचहरी। घोड़े तूं ॿई वज़ीर बि लथो, बादशाह बि लथो। बादशाह पुछो कुराड़ा छा थो करीं? चईसीं वण थो पोखियां, अंब जा वण थो पोखियां। कि तूं एतिरो तुंहिंजी उमिरि हूंदी जो इहे वण वॾा थींदा, मेवा झलींदा, तूं हिन जा मेवा खाईंदे? चईसीं ॻाल्हि ॿुधो बादशाह सलामत, कन ॿियनि वण पोखिया उन्हनि जा मेवा मूं खाधा। मूंखे पक्का त मां एतिरो जहिड़ो कोन हूंदुसि, मां मरण कंदी थी आहियां। पोखियां पंहिंजे लाइ नथो, पोखियां इन जे लाइ थो त ॿिया के इन्हनि वणनि जा मेवा खाईंदा। पंहिंजे लाइ नथो पोखियां, ॿियनि जे लाइ पोखियां। बादशाह खे ॻाल्हि ॾाढी वणी, 1000 रुपया कढी ॾिनईंसि इनाम। 1000 रुपया वठी ऐं कुराड़ो टक ॾेई खिलण लॻो। बड़ा छो तो खिली? खिला इन जे लाइ थो पंहिंजे लाइ पोखियां हा त 5-6 साल इंतज़ार कयां जॾहिं मेवो थिए। ॿियनि जे लाइ पोखियो अथमि, अॼु पोखियो अथमि, अॼु फल मिलियो आहे। बादशाह खे वरी ॻाल्हि वणी, वरी ॿियो 1000 ॾिनईंसि। ॿियो 1000 वठी खीसे में विधई, वरी टक ॾेई खिलण लॻो। चे कुराड़ा हाणे छो तो खिली? चईसीं खिला इन जे लाइ तो पंहिंजे लाइ पोखियां हा, 5 साल इंतज़ार कयां हा, साल में हिकिड़ो मेवो मिले हा। ॿियनि जे लाइ पोखियो अथमि, हींअर जो हींअर ॿियो भेरो फल मिलियो आहे। ॿियो भेरो नफ़ो हुनजो मूंखे मिलियो आहे। बादशाह वरी 3000 बि कढी इनाम में ॾिनो। सम्झो था त पंहिंजे घर में वण पोखण
उन जी छाव करण या अल्लाह ताला फरमाए तो मुखे मुसलमानन जे घर में इहो घर वणे तो जे घर में सावक हुजे। हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आ त तव्हां पंहिंजे घर मां खैरात कंदा कयो। छा कयो? जे घर मां खैरात थींदी आ न उन घर तां मुसीबतूं शामतूं आफ़तूं कर्ज दर्द परेशानियूं रब टारे छॾींदो आहे। असदक़तु रद्दुल बलाए, सदको मुसीबत खे टारे छॾींदो आहे। जे घर मां खैरात थींदी आहे न उन घर तां आफ़तूं शामतूं अल्लाह खे टारे छॾींदो। इहो घर अमन वारो सुकून वारो बणजी वेंदो। किताबनि में हिकिड़ो वाक़ियो अचे थो त हज़रत सैयदना ईसा रूहुल्लाह अल्लाह जो रसूल हो, पैगंबर हुयो। उनखे माण्हुनि अचे दान ॾिनी सई तव्हांजे हिन ॻोठ में हिकिड़ो धोबी रहे थो। धोबी उहो धोबी माण्हुनि जा कपिड़ा ॾिनसि खाई वञे, मोटाई न ॾे। माण्हुनि खे ॾाढो ॾुखायो अथसि, ईज़ायो अथसि। तूं अलाह जो नबी आहीं का पिट ॾीस त को तबाह थिए। अलाह जे नबी बददुआ ॾिनी, मुंहिंजा मौला इन धोबी खे अॼु जो अॼु मौत ॾीस त माण्हुनि तो लचो टरे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम बददुआ ॾिनी ऐं ॻोठ वारनि खे ॿुधायईं त इहो अॼु सलामत न बचंदो, मरी वेंदो। शाम थी माण्हुनि खे इंतज़ार थियो, अल्लाह जे रसूल चयो आहे मरी वेंदो। शाम थी ॾिसनि त भरी कपिड़नि जी कयूं, चङो भलो वञे थो। माण्हू डोड़ंदा आया हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे चयोसीं तो फरमायो मरी वेंदो, हू त चङो भलो आहे। पाण वठी चोसि, वठी आया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमायोसि त तो अॼु को चङो कमु कयो आहे? जिसे आया तो गुनाहगार, पर मानी घर में पचाए खणी वेंदो आया, तड़ ते कपड़ा धोंदो आया, पोइ मंझंदि जी मानी उते खाईंदो आहे। अॼु बि खणी वियुसि, हिकिड़ो फ़कीर मिसकीन आयो, उन चयो धोबी मां बुखारो आहियां, अल्लाह वास्ते मानी ॾे। हिकिड़ी मानी ॾिनीमांसि, खाई वरी अञा ॾिसे वेठो। मुंहिंजो भला रहो थी न, अञा हिकिड़ी मानी ज़रूरत आहे, ॿी मानी उन खे ॾिनमि। अॼु पाण बुखियो गुज़ारियो में मानी उन फ़कीर के मिस्कीन मंगते के खाने। हज़रत ईसा अलैहिस्सलाम फरमाया हड़ खोल, गंढ खोल। गंढ जो खोलियई तो उन गंढ में हिकिड़ो कारी हर नांग वेड़ियो वेठो जे कपड़न में, पर उन नांग जे वात ते लोह जो लगाम चढ़ियो पियो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन नांग खां पुछो, नबीअनि सां हर मखलूक ॻाल्हाईंदी आहे, पैगंबरनि सां हर शइ ॻाल्हाईंदी आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम पुछो त नांग तूं हिते छो वेठो आहीं हिन जे कपिड़नि में? चईसीं जेॾी महिल तव्हां बददुआ ॾिनी न, हिन जे मौत जो हुकुम लिखिजी वियो लोह महफूज़ में। मूंखे ऑर्डर मिलियो त हे नांग हिन जे कपिड़नि में लिखी वे, जेॾी महिल हथ लाए त डंग हणी मारजांइसि, मुंहिंजे नबी जी बददुआ। हुकुम थी वियो, ऑर्डर थी वियो, मूंखे हुकुम मिली वियो। पर जेॾी महिल हिन ॿ मानियूं खैरात कयूं, मलाइका आया आहिनि, ही लोह जो लगाम मुंहिंजे वात ते चाढ़े विया आहिनि। ओ नांग इन खे न डंग जाए, चई अॼु ॿ मानियूं खैरात कयूं। सुभान अल्लाह, सुभान। इस्माइलानी वारो भलो घर उहो आहे जंहिंमां खैरात थींदी आहे। के गरीब के मानी खारायो, के मिस्कीन के मानी खारायो, के मुसाफिर वाटाड़ू के मानी खारायो। मदीने वारे साईं फरमायो, मन अरवा कबदन जायन फलहुल जन्नह, जेको के प्यासे जिक्र के पानी प्यारे रजाए तो उन जे लाइ जन्नत लिखजी वञे। सुभान अल्लाह, सुभान। हिकड़े उन्यारे के पानी प्यारियो ऐं जन्नत मिले, सौदो सस्तो आया महांगो आ? साईं सस्तो आ मदीने वारे सदके में। हां, मान पंहिंजे नंढपण जे वक्त में ॾिठो, असांजे सिंध में ईअं हूंदो जो माण्हू पंहिंजे घरनि जा जेकी घिटी आहे न, उते हिकिड़ो मन ठाहींदा नंढो,
उन ते मट पानी जो रखे छॾींदा, पासे में गिलास भी रखंदा, जे वाट वारो को लंघे, को धनार को बकरार लंघे तो पानी पिए। बहराड़ियुनि ते मां वेंदो हुउसि, बहराड़ियुनि ते मां ईअं ॾिसंदो जितो रस्ता हूंदा, उन रस्तनि जे पासे में पंहिंजो इहो मट रखियो हूंदो माण्हुनि जे पानी पीअण जे लाइ। हिते बि हुयो रवाज जी, कंहिं वक़्त में इहो रवाज हुयो। हाणे सी को नलको बि खणी लॻाए त उहो नलके जी मशीन पटियूं माण्हू कयूं था। को मट रखे तो शाम जो मट भी खयूं था। गिलास रखनि था न मस्जिदुनि में, गिलास उनखे भी जंजीर ॿधी था छॾनि, मथां इहो को खणी न वञे। हैदराबाद में मां आयुसि, हिकिड़ी मस्जिद में वुज़ू कयुमि त उहो जेके टोंटियूं हुयूं न, इन जूं पितल जूं टोंटियूं, उन हर टोंटी खे हीअं तालो लॻो पियो हुजे, ट्राई सर्किट जो, चाइना जो। अल्लाह खुदा जो कसम, मूंखे त एॾो ॾुख थियो, एॾो अफ़सोस थियो। हाणे हीअ असां मुस्लमाननि जी हालत आहे, जेके मस्जिद मज़ा खुदा जे घर जूं टोंटियूं पटे खणी था वञनि। हे तालो जेको लॻो पियो आहे, ॿियो ॿाहिरियों माण्हू ॿी दुनिया जो अचे, उहो जो ॾिसे त उहो छा सम्झंदो त हे मुस्लमान अहिड़ा आहिनि जेके अलाह जे घर जूं टोंटियूं पटे खणी था वञनि। मुंहिंजा दोस्तो, त ॿियनि जी ख़ैर ख़्वाही करणु, कंहिंखे खाराइणु, कंहिंखे प्यारणु, कंहिंखे कपिड़ो पाराइणु। मिसाल हिकिड़ो कपिड़ो आहे न तव्हां वटि, तव्हां नओं वॻो वरितो, मदीने वारे साईं फरमायो त जेको नओं वॻो पाए ऐं पुराणो वॻो ख़ुदा जे रस्ते में ख़ैरात करे। छा करे? पुराणो वॻो अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे त जेरे मुए इहो माण्हू अल्लाह जे अमानत ज़मानत हिफ़ाज़त में अची थो वञे। इन हिकिड़े वॻे जे बदिले में अल्लाह ताला उनखे जन्नत जा 70,000 रेशम जा भेस अता फरमाए। सुभान अल्लाह, वाह मदीने वारा। हाणे जे हिकिड़े वॻे पुराणे जे एवज़ 70,000 रेशम जा वॻा मिलनि, सौदो सस्तो आहे या महांगो आहे? हिकिड़ी औरत गुज़ारे वई, औरत, पुट सम्झो था ॻाल्हि या न? हे सभु मीलाद आहे, छो त साईं जी तालीम थी मिले न, हुज़ूर जी तालीम थी मिले, इहो सभु मीलाद आहे, सम्झो था। हिकिड़ी औरत हुई,